एमडीएस यूनिवर्सिटी जो पंजो पेपर स्वर्ग गुलाब स्वरा ख़्वाब जिनमें हिकु पंहिंजे जेके नोट्स हलनि पिया उन में हिकु सुवाल इहो बि आहे पंजकड़नि जूं खूबियूं। हिन में जेके नोट्स आहिनि थोरा सा अदृश्य टाइप आहिनि, उन्हनि खे ई मां किताब मां पढ़ी करे तव्हांखे ॿुधायां थी। अगरि तव्हां हू नोट्स ऐं हीअ ॿुधल रिकॉर्डिंग अगरि ॿिन्ही खे गॾु करे ॿुधंदा त तव्हांजा जेके ई नोट्स में जेके मार्केट में मिलिया उन्हनि में जेके आहिनि राइटिंग तव्हां ॿिन्ही खे पढ़ी करे पेपर बढ़िया करे सघो था। हिकु वॾी ॿी कोशिश जीअं हिननि में चयो हीअ आहे कि पंजकड़े जूं खूबियूं कवीअ जी कलम मां ई निकितल आहिनि, जिन में हिन में लिखियलु कोन्हे पर किताब में लिखियलु आहे कवीअ जी कलम मां। ज़िंदगी छा आहे, कंहिं पैदा कई, कीअं पैदा थी, उनखे उपाईंदड़ केरु आहे, मौत छा आहे, मौत खां पोइ ज़िंदगी ख़तम थी वञे थी या नई ज़िंदगी शुरू थिए थी, रूह छा आहे, मौत खां पोइ रूह केॾांहुं थो वञे, ज़िंदगी खां अॻु रूह जो निवास किथे हो। हिन ज़िंदगी ऐं मौत जे गुज़राण सलण में अज़ुल खां इंसान उलझल रहियो आहे। संसार में रही करे इंसान पंहिंजे पाण खे उलझननि में समाए थो छॾे। किताब मां ई थी मां तव्हांखे पढ़ी ॿुधायां, फिर ॿिन्ही खे मैच कंदा त तव्हां पढ़ी वेंदा। वापसि सां शुरू कयूं। ज़िंदगी छा आहे, कीअं पैदा थी, उन जो उपाईंदड़ केरु आहे, मौत छा आहे, मौत खां पोइ ज़िंदगी ख़तम थी वञे थी या नई ज़िंदगी शुरू थी थिए, रूह छा आहे, मौत खां पोइ रूह केॾांहुं थो वञे, ज़िंदगीअ खां अॻु में रूह जो निवास किथे हो। हिन ज़िंदगीअ में मौत जी गुज़ारात सलण में अज़ल खां इंसान उलझल पिए रहियो। सलण अज़ल यानी शुरूआत खां ई इंसान उलझल पिए रहियो ऐं वक़्तु बि वक़्तु नवां नवां वीचार ऐं फ़लसफ़ा असां अॻियां पिए रखिया अथई। यानी इंसान पंहिंजी ज़िंदगीअ में ई ॾाढो मशगूल आहे ऐं ज़िंदगीअ जी उलझुनि खां उलझंदे उलझंदे अॻियां वधंदो थो रहे। मिड़ेनी धर्मी किताबनि इन्हनि मथियनि सवालनि खे पंहिंजी नुक़्त निगाह सां सम्झाइण जी कोशिशि कई आहे। हीअ चए थो जेके ई पंहिंजा धर्मी किताब आहिनि, ग्रंथ आहिनि पंहिंजा, उन्हनि पाण खे सम्झाइण जी त कोशिशि कई आहे कि ज़िंदगी छा आहे, ज़िंदगीअ खां पोइ छा आहे, मौत छा आहे, मरण खां पोइ छा आहे। उन्हनि कोशिशि कई आहे। पृथ्वीअ जी उत्पत्ति ऐं पुनर्जन्म जे बारे में केतिरनि धर्मनि जा मुख़्तलिफ़ राया पे रहिया आहिनि। ज़िंदगी, पृथ्वी जी उत्पत्ति ऐं वापसि पुनर्जन्म जे बारे में पाण केतिरनि ई किताबनि में केतिरनि हिननि में पढ़ियो आहे। ही उहो ई पियो ॿुधाए कि कहिड़ो सही आहे, कहिड़ो ग़लति आहे, इहो केरु ख़ातिरीअ सां चई सघंदो। सुलझाइण जी कोशिश में हीअ प्रोली पाण वधीक पेचीदह थींदी पई वई आहे। सारो मामिलो मुंझल पियो बासे ऐं कोरड़ीअ जो ॼार महाॼार पियो आहे। हीअ चए थो कि पाण जेतिरो बि ज़िंदगी छा आहे हिन में सम्झंदा आहियूं, उलझंदा आहियूं, हीअ त हिकु मकड़ीअ जो जाल आहे। जीअं मकड़ीअ जो जाल मुंझल हूंदो आहे तीअं पाण उन में वेंदे वेंदे मकड़ीअ जे जाल में फासंदा था वञूं। ॾिसजे थो दुनिया में ॼमण खां ई दुखी आहे। इंसान जॾहिं खां वठी पैदा थिए थो तॾहिं खां ई दुखी आहे त को सुखी आहे। को इंसान दुखी, को पंहिंजे कर्मनि सां ई सुखी या को पंहिंजे कर्मनि सां दुखी, को अमीर त को ग़रीब। कंहिं फ़ैलसूफ़ इन सारे किस्से खे मांडीअ जो मांडाण यानी परमात्मा जी लीला या परमात्मा जो चरखो सॼो आहे त कंहिं प्रभुअ जी लीला कोठियो आहे। कंहिं चयो ही दुख सुख, हीअ अमीरी ग़रीबी,
अॻियनि जन्मनि में कयल कर्मनि जो फल आहे। न त भला न्यायकारी परमात्मा बि कंहिं कारण कंहिंखे दुखी त कंहिंखे सुखी, कंहिंखे अमीर त कंहिंखे ग़रीब छो बणाए हा। हिन में कवि चवनि था कि ही पंहिंजी जेका पंहिंजा ई कर्म आहिनि पिछले जन्म जा, जो जंहिंजे पंहिंजे कर्मनि जी रूपरेखा पंहिंजे अॻियां हिन जन्म में वापसि आई आहे। जेके पाण कर्म कया आहिनि उहे ई पंहिंजे अॻियां आया आहिनि। वना न्यायकारी परमात्मा त सभिनी जो पिता आहे, सभिनी सां न्याय कंदो आहे, पंहिंजे कर्मनि जो ई लेखो जोखो आहे, जंहिंजे करे पाण ई दुख सुख जे फेर में पई करे हिन ज़िंदगीअ में हिते पहुता आहियूं। छा क़ादिर जी कुदरत में सिर्फ़ु इंसान जो राज ई हली रहियो आहे? ॾिसूं छा पिया कुदरत जे कारोबार में वॾी मछली नंढी मछलीअ खे कीअं न गिरकाए थी वञे। वॾे बाज़ ऐं चंबे में वीचारो जीतामड़ो कबूतर कीअं न पियो फतके। चए थो बाज़ अगरि चंबे में अगरि कबूतर अची थो वञे त जीतामड़ो यानी नंढड़ो जीव कबूतर कीअं उनजे फतके में उनजे चंबे में अची करे फासी थो पए ऐं फतके पंहिंजे पाण खे छॾाइण जे लाइ। ॾाढो यानी ताक़तवर कीअं न डुबड़े खे ॾकाए रहियो आहे। डुबड़े यानी कमज़ोर खे, जेको ताक़तवर आहे उहे कमज़ोर खे ॾकाए रहियो आहे, डिॼारे रहियो आहे। न दाद न फरियाद, जंहिंजी पाण न कंहिं वटि फरियाद करे सघूं था न कंहिंखे शिकायत करे सघूं था। कलयुग में केॾा न कलूर पिया थियनि, केॾा न कारा कर्म पिया थियनि। चवंदा आहिनि धणीअ दर देर आहे पर अंधेर न आहे, पर देर बि छो, देर बि त अन्याय ऐं ज़ुल्म जो हिकु नमूनो आहे। ही चवनि था कि धड़ीअ जे अगरि देर आहे पर अंधेर न आहे, इहा वॾनि जी चवण आहे। पर कवि चए थो देर बि छो थो करे परमात्मा, देर करण बि त अन्याय ऐं ज़ुल्म ई आहे न, उनजो हिकु नमूनो ई आहे। जस्टिस डिलाइड इज जस्टिस डिनाइड, अगरि न्याय करण में देर आहे त बि हिकु ग़लति आहे। ईअं बि अक्सर ॾिठो वियो आहे त धरती दुॾण वक़्तु नामी ग्रामी ऐं मशहूरु मसरूफ़ गुंडा बची वेंदा आहिनि ऐं अभम ऐं मासूम ॿारड़ा जीअरे ई मिटीअ जी क़बर में दफ़न थी वेंदा आहिनि। पाण ॾिठो बि आहे, अक्सर थींदो आहे। गुंडा सुंडा चवंदा कोन आहिनि कि असां कहिड़ा कर्म कया आहिनि, ॾिस हुन त किना कर्म कया आहिनि त केॾी मज़े सां बि ज़िंदगी हू इंसान जीए, असांजा त कर्म बि सुठा, परमात्मा जो नालो वठूं त बि असां दुखी लॻा पिया आहियूं। ही वीचार जेको दुख पाईंदो आहे हुनजे मन में त ज़रूरु ईंदो आहे। अभम ऐं मासूम ॿारड़ा जीअरे ई मिटीअ जी क़बर में दफ़न थी वेंदा आहिनि। विज किरंदी आहे त कंहिं ग़रीब जी झोपड़ीअ खे जलाए भस्म कंदी आहे। विज यानी अगरि बिजली किरंदी आहे त बि कंहिं ग़रीब जी झोपड़ीअ ते ई किरंदी आहे। दंगे फसाद वक़्तु सुकनि सां गॾु आला सड़ी था वञनि। चए थो जॾहिं दंगे फसाद थींदा आहिनि त जेके बेकसूर हूंदा आहिनि उहे बि उन्हनि सां गॾु उन्हनि खे बि चोट रसंदी आहे, उन्हनि खे बि चोट पहुचंदी आहे। उदाहरण ॾिनो अथई वियतनाम, नागासाकी, बांग्लादेश या हिंदुस्तान जे बंटवारे थियण वक़्तु जेके इंसान हथां इंसान मथां केस ऐं कहर थिया, छा उहे सभु ईश्वर जो न्याय वारे नियम अनुसार ई थिया? ही चए थो कि हू ईश्वर जो न्याय कोन हो। जेके बि वियतनाम, नागासाकी या बांग्लादेश में जेको हिंदुनि जे अॼुकल्ह जेको थी रहियो आहे या हिंदुस्तान जे बंटवारे वक़्तु जेको अन्याय थियो, छा उहो इंसान जे, छा हो परमात्मा जी देन हो? न, उहो सभु ईश्वर जो न्याय जो नियम कोन हो। अॻियनि ज़माने जो कर्ज़ थिए चुकाया विया। चए थो जेके इहे बि अॻियनि जा कर्ज़ हुआ जेके उहे चुकाया विया आहिनि। माउ पंहिंजे ॿारनि जी केॾी न परगोड़ थी रहे, कष्ट कशाला कढी रातियूं ओजागो करे प्यार मोहब्बत ऐं अवरचाईअ सां कंहिं ॿार खे डॉक्टर थी बणाए त कंहिंखे कप्तान त कंहिंखे कलाकार, पर हिकु हिकु थी करे
जवानीअ जी बहार में ई रमंदा था रमनि। हीअ चए थो माउ पंहिंजे ॿारनि खे केॾी परगोर थी लाहे, यानी केतिरो थी प्यार करे, कष्ट कशाला कढी, यानी पंहिंजूं हेतिरा दुख सही करे, पंहिंजूं रातियूं जागी करे उनखे प्यार मोहबत जे विच मां ऐं ख़ुदि कष्ट उठाए करे उनखे पाढ़े थी। कंहिंखे डॉक्टर थी बणाए त कंहिंखे कप्तान थी ठाहे ऐं कंहिंखे कलाकार थी ठाहे, पर हू हिकु हिकु थी करे जवानीअ जी बहार में ई रमंदा रहिया ऐं हू वॾा थींदे ई सभु भुलिजी अॻियां वधंदा था वञनि। को जंग जे मैदान में गोलीअ जो निशानो थो बणिजे त को हवाई जहाज़ या ट्रक जे हादसे में मरी थो वञे। चए थो ॿार जवानीअ जी बहार में रमंदा रहिया यानी वॾा थींदा रहिया त को जंग जी मैदान में अगरि मोकिलियईं कप्तान खे त हुन गोलीअ जो निशानो बणिजो त को हवाई जहाज़ या ट्रक जे हादसे में मरी थो वञे। वेचारी माउ लाइ जीवन में छा थो रही वञे। माउ जो दुख बि हिन खयो अथई कि माउ खे केॾो न दुख थिए। हिन प्रभु वफ़ा साहब पंहिंजे 5 गिड़नि में का बि अहिड़ी सिंफ कोन छॾी आहे जंहिंमें न लिखियो हुजनि हुन सच, कूड़, खुशबू, सच, सांग, सिक, सूंह, संगीत, सभिनी सिंफुनि ते संसार जी जेके बि आहिनि, मिटीअ जा खेल आहिनि, कर्म ऐं क़िस्मत आहिनि, ग़रीब आहे, अमीर आहे, हर कंहिं सिंफ ते उन लिखियो अथई। इन जे करे ई कवि प्रभु वफ़ा साहब ही हेतिरो पाण खे सम्झाए रहिया आहिनि माउ जे दुख जे बारे में, उन ॿारनि जे दुख जे बारे में। चवनि था वेचारी माउ लाइ जीवन में छा थो रहिजी वञे। दुख, आंसू, सुॾका, सिसकियूं, घुटनि ऐं चुभनि। छा खेनि अॻे जन्मनि में कयल अपराध जो हिन जन्म में दंड मिली रहियो आहे। कवि साहब पुछनि था अॻे जन्म में कयल पापनि जो छा माउ खे हिन जन्म में ये सज़ा मिली रही आहे जो उन जा ॿार जवानीअ में ई उन खां बिछुड़जी वञनि। छा इहो दयालु, कृपालु, न्यायकारी प्रभुअ जो न्याय आहे? परमात्मा खां सवाल था कनि। हक़ीक़त में सिरजणहार यानी परमात्मा जो ही सारो खेल असार पियो लॻे। फिर वरी ख़ुदि ई चवनि था कि ही त सिरजणहारे जो ई खेल आहे। ज़िंदगी बेमाना ऐं बेमतलब पई बासे। ज़िंदगी बेमाना थी वञे, बेमतलब थी वञे। चवनि था अॻियां अर्थशास्त्र जा ॼाणू था चवनि समाज जी समानता हथरादू आहे, ग़लति माण्हुनि ऐं कुदरतनि जो नतीजो आहे। ग़रीबी भॻवानु पैदा नथो करे, ग़रीबी पूर्व जन्मनि जे कर्मनि जो फल न आहे, पर इंसान जी हिरस, हवस ऐं डुहण वारो स्वभाव ऐं सरकार जे अंधे ऊंधे स्वार्थी सरिश्ते जो नतीजो आहे। हिन में प्रभु वफ़ा साहब अर्थशास्त्रीअ जी निगाह सां बि ॾिसे थो ऐं उनखे चवनि था कि जेका समाज में जेका इहा असमानता आहे उहा कंहिंजी देन आहे, उहा परमात्मा जी देन कोन्हे, उहा उन्हनि माण्हुनि जी देन आहे जेको पंहिंजो पाण खे ॾाढो वॾो सम्झी, पंहिंजो पाण खे जबरो सम्झी करे ग़रीबनि ते ज़ुल्म कनि था ऐं ग़रीबनि खे हिरसाए रखनि था। उन्हनि जे ई उहा ऐं सरकार जो जेको अंधो स्वार्थी सरिश्तो आहे, हीअ पंहिंजे सरकार ते बि उंगली खणनि था, सरकार ते बि सवाल उठाइनि था। ग़रीब इंसान पंहिंजे आत्मविश्वास, अकुल, हिम्मत ऐं महिनत सां वरी अमीर बणिजी सघे थो ऐं झोपड़ीअ में जनम वठण वारो महिलनि ऐं माण्हुनि जा सुख माणे सघे थो। हिकु हिन ते हू बि आहे न कि गरीब के घर में पैदा हुआ तो इसमें मेरा कोई कसूर नहीं, अगर गरीब बन के मर जाऊं तो वो मेरा कसूर होगा। ईअं करे हिकु डायलॉग बि कंहिंजो आहे त हीअ चए थो ग़रीब पूर्व जन्म जो फल न आहे, महिनत कश इंसान अमीर ठही सघे थो। ऐं ईअं ई अक्सर ज़िंदगीअ में ॾिठो वियो आहे। ज़िंदगी हर शख़्स खे जो कुझु बि बणजणु चाहे थो बणजण जो पूरो वज ऐं इजाज़त ॾिए थो। चए थो ज़िंदगी में जेको महिनत कंदो न उहो ई कुझु न कुझु बणिजी सघे थो, उन में ई ताक़त आहे। यानी इंसान जी ताक़त ते हू गुरूर करे थो कि इंसान में ताक़त आहे, इंसान चाहे
त आसमान खे बि झुकाए सघे थो। चवनि था अॻियां, चाहे जे कुझु बि आदमी छा न सघे थो हू करे, चाहे त अर्श ते उॾे, चाहे त नार बि तरे। चए थो इंसान में ॾाढो आहे, बसि हुनखे मौक़ो मिलणु खपे। इंसान सभु करे सघे थो, चाहे त उहो आसमान ते बि उॾी सघे थो, चाहे त पाताल जे अंदर में बि तरी सघे थो। भला यऊस मसीह, लूथर किंग, महात्मा गांधी, कंवर भगत कहिड़नि पापनि जे कारण मौत जो निशानो बणाया विया। ही लूथर किंग, महात्मा गांधी ऐं कंवर भगत जे बारे में बि चवनि था कि उन्हनि आख़िर कहिड़ा पाप कया हुआ जो उन्हनि खे मौत जो निशानो बणायो वियो। अॻे जन्मनि में कयल पापनि जी सज़ा मिलणी हुई या हिननि जन्मनि में अगरि उन्हनि खे पिछले जन्मनि जी सज़ा मिलणी हुई त हिन जन्मनि में उन्हनि जनम छो वरितो। अॻे जन्म में कयल पापनि जी सज़ा मिलणी ई हुअनि त उन ई जन्म में छो न। चए थो अगरि उन्हनि खे पापनि जी सज़ा अगरि उन जन्म में मिलणी हुई त परमात्मा उन्हनि खे ॿियो जनम छो ॾिनो। जेको पहिरियों जनम हो उन्हनि में उन्हनि खे सॼे पापनि जी सज़ा उन छो कोन ॾिनी। इन सज़ा जी बकाया लाइ ॿिए जनम भॻवानु ही चए थो कि परमात्मा इहो छो थो करे कि अगरि पिछले जनम जा पाप या के बि कर्म बकाया आहिनि त उन लाइ पाण खे पुनर्जन्म छो थो ॾिए। जेको जनम ॾिए थो उन में ई पंहिंजा जेके कर्म आहिनि उन्हनि जी सज़ा छो कोन थो ॾेई छॾे। छा परिपूर्ण सर्वशक्तिमान ईश्वर हिकु ई जनम में सज़ा ॾियण लाइ पूरी रीति असमर्थ आहे? छा परमात्मा में सामर्थ्य न आहे कि हुन ई जनम में असांखे सॼी सज़ा ॾेई छॾे। ईअं चवण त अॻिए जनम में को इंसान कंहिंखे ॾुखाए थो त हिन जनम में ॿियो केरु खेसि ॾुखाईंदो। अगरि उन पिछले जनम में कंहिंखे ॾुखायो आहे त उन जन्म जे यानी उन गुनाह जी सज़ा जो सिलसिलो हलंदो थो रहे ऐं उनखे नेक्स्ट जनम में उहे सभु चीज़ूं ॾिसणियूं थी पवनि या भुगतणियूं थी पवनि। इन रीति त गुनाह ऐं सज़ा जो सिलसिलो हमेशह जारी रहंदो ऐं इन मां बदिले जी बूझ यानी बदिले जी सुगंध या बदिले जी भावना वो अचे थी। ईश्वर लाइ चवंदा आहिनि त प्रेम ऐं करुणा जो असीम ऐं अनंत सागर आहे। छा उन में बदिले जी भावना ऐं सज़ा जो वीचार रही सघे थो? आइंस्टाइन फ़ैलसूफ़ ऐं साइंसदान चयो हो, अहिड़ो को ईश्वर आहे जो अपराध लाइ ॾंड ऐं पुण्य लाइ पुरस्कार ॾींदो थो वञे, उन जो तस्वर बि नथो करे सघां। ही फर्स्ट पार्ट हिते ई कंप्लीट कयूं था। हिन में बि घणा ई सुवाल अची वेंदा कि हिननि जी जीअं हिन में लिखियलु आहे न 5 किले जूं खूबियूं पुठियां ईंदियूं अञा। हिन में 5 किले जूं खूबियूं हिन में पढ़ंदासीं। 5 किले जूं खूबियूं सच, सिक, सूंहं, संगी, सूझबूझ। हिन जे प्रभु वफ़ा जे हिन कविअ जे कलम मां ई सभु ॾिनल आहे। सवाल बि हिननि मां ई ठही ईंदा। अगरि ध्यान सां ॿुधंदा त तव्हां हिन मां ई पंहिंजो पेपर ॾाढो शानदार करे सघो था। हिन खे नेक्स्ट पार्ट में। जय झूलेलाल, नमस्ते।